ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम। क्लास 20 ही असांजो अॼु लास्ट क्लास आहे। पहिरीं मां कुझु फ्रूट्स जा नाला इंग्लिश में ऐं या सिंधी में चवंदुसि। थोरा ई फ्रूट खणंदुसि जीअं तव्हांखे थोरो आइडिया अचे। तव्हां भले सिट में कॾहिं कॾहिं इंग्लिश अखर बि यूज़ कंदा त हलंदो, पर सेंटेंस इज़ इम्पॉर्टेंट, सिट इज़ इम्पॉर्टेंट। त पहिरियों आहे बनाना, खे असां सिंधी में चवंदा आहियूं केलो। ऑरेंज खे चवंदा आहियूं नारंगी। ग्रेप्स खे चवंदा आहियूं अंगूर। एप्पल खे चवंदा आहियूं सूफ़। मैंगो खे चवंदा आहियूं अंब। वाटरमेलन खे चवंदा आहियूं छाई या हिंदाणो। ऐं मस्क मेलन खे चवंदा आहियूं गिदरो। ईअं ॿिया बि फ्रूट आहिनि। पोइ अगरि तव्हांखे को नालो पुछिणो हुजे त पंहिंजे माउ पीउ खां पुछिजो या वरी मूंखे कजो त मां ॿुधाईंदोमांव। ऐं ॿिया कुझु नंबर्स तव्हांखे मां चवां थो जेके असां सिंधी में कीअं चवंदा आहियूं। 1 1 10 10 100 100 1000 1000 10,000 10,000 1 लाख 1 लख ऐं 1 करोड़ खे चवंदा आहियूं 1 करोड़। हाणे मूंखे तव्हां सभिनी सां हिकिड़ी रिक्वेस्ट आहे, हिकु वेनती आहे, हिकु प्रार्थना आहे, हिकु अर्ज़ु आहे कि 3 महीना असां कोशिशि करे पाण में सिंधीअ में ॻाल्हायूं, जेके सिंधी आहियूं करे। त मूंखे लॻे थो 3 महीननि में तव्हां अगरि इहे सभु सिटूं सम्झण ऐं ॻाल्हाइणु सिखी विया त इहो असांजो कोर्स जो पर्पस सर्व थी वेंदो, असांजो उद्देश्य पूरो थी वेंदो। वी शुड बी प्राउड टू बी अ सिंधी। वी आर वन ऑफ द रिचेस्ट एंड वन ऑफ द मोस्ट इंटेलिजेंट कम्युनिटी इन द वर्ल्ड। असां जाम शाहूकार ऐं जाम इंटेलिजेंट कम्युनिटी करे लिखारियल आहियूं। अकोला वारा तव्हांखे किथे बि सिंधी भिखारी न मिलंदो। सो बी अ प्राउड सिंधी। पंहिंजो पाण ते फ़ख़ुरु कयो ऐं सिंधीअ में ॻाल्हायो। लेट सिंधी कम्युनिटी रॉक्स। ओम साई राम, ओम साई राम, ओम साई राम।